नासिना वाक़िया खां कंदासीं। रोडी वेझो घर मां चोरी जी कोशिश दौरान मज़ामत ते चोरनि ॿिनि भाॻियुनि खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। आम ख़बर आबाद ताईं पहुचायूं पिया। रोडी वेझो घर मां चोरी जी कोशिश दौरान मज़ामत ते चोरनि ॿिनि भाॻियुनि खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। तफ़सील वालू कयूं था। सैफुल्ला बलोच टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। सैफुल्ला, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी मां तव्हांखे ॿुधाए थो हलां, रोडी भरिसां दुबर थाणे जे हंधि ॻोठ दिलावर उर्फ़ डिप्टी सावध में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, जिते नामालूम चोरनि जी फायरिंग में 2 भाॻिया मारिजी विया, जॾहिं त हिकु ॼणो सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। नामालूम चोरनि चौपाए माल मेहूं चोरण जे इरादे सां सावंत बिरादरी जे घर में दाख़िल थिया। घरदड़नि जे सुजाग थियण ते मज़म्मत करण ते चोरनि सिधी फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में घरदड़ी मुख़्तियार सावंत, अब्दुल शकूर सावंत तॾहिं ते फोत थी, जॾहिं त मोहम्मद सिद्दीक़ सावंत सख़्तु ज़ख़्मी थी पियो। वाक़े जी इतला मिलण बैदि एसएसपी सखर अज़हर मुग़ल वाक़े में हंधि पहुची वियो, जॾहिं त पुलिस इलाइक़े खड़ो चाढ़े सर्च ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। पुलिस फोतनि जे लाश ऐं ज़ख़्मी खे खणाए रोडी तालके अस्पताल मुंतक़िल कयो, जितां ज़ख़्मी मोहम्मद सिद्दीक़ सावंत खे घर ते जुगी हालत में सखर जे अस्पताल रेफर कयो आहे। सावंत बिरादरी जे माण्हुनि मूजिबि फायरिंग दौरान 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन मां 2 ॼणा जानबार न थी सघिया, जॾहिं त चोर फायरिंग कंदा फरार थी विया। होॾां इलाइक़े में इहे बि चोबोल हली रहिया आहिनि त भाॻियुनि जी फायरिंग में 1 चोर मारिजी वियो आहे, 1 चोर ज़ख़्मी थियो आहे, जॾहिं त उन हवाले सां पुलिस जो को बि सरकारी मौक़िफ़ साम्हूं न अची सघियो आहे। पुलिस ऐं ॻोठाणा गॾिजी चोरनि जी ॻोल्हा में मसरूफ़ आहिनि, जॾहिं त फोतियुनि जे लाश ज़रूरी कानूनी कारोबार रोडी तालके अस्पताल पहुचाया विया आहिनि। फोती में जेको आहे हिकु अब्दुल शकूर सावंत ॿुधाए पियो वञे ऐं ॿियो जेको आहे मुख़्तियार सावंत ॿुधाए पियो वञे। अब्दुल शकूर लाइ इहे बि चवनि था त उहो 10 साल अॻु में सऊदी अरब में कमाइण जे सिलसिले में वियो। 3 महीना अॻु में हुनखे हिते पंहिंजी ॻोठ में शादी कई ऐं शादी खां पोइ हिते रहे पियो ऐं पंहिंजो रोज़गार करे पियो ऐं नामालूम चोरनि जी फायरिंग में उहो घर दमदणी हवाले करे छॾियो। जी सैफुल्ला बलोच, तव्हांजी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।